जामशोर में अहम खबर में ॾींदासीं। सिंध यूनिवर्सिटी की इंटरनेशनल हॉस्टल ते छापे दौरान 2 ॼणनि खे गिरफ़्तार करण वारो जेको मामलो आहे उन में जामशोर पुलिस हॉस्टल ते कार्रवाई खां लातालुकी ज़ाहिर करे छॾी आहे ऐं यूनिवर्सिटी इंतज़ामिया बि को मौक़िफ़ न पई ॾिए। यूनिवर्सिटी इंतज़ामिया बि इन मामले ते ख़ामोश बणियल आहे। पुलिस 2 शागिर्दनि इरफान जतोई ऐं सफ़ीउल्लाह खे खंभे वई हुई, जिन जी गिरफ़्तारी अञा ताईं ज़ाहिर न कई वई आहे। यूनिवर्सिटी इंतज़ामिया ऐं पुलिस कुछ भी ॿुधाइण लाइ तैयार न आहिनि। असां सख़्तु परेशान आहियूं, शागिर्दनि जे वारिसनि जो मौक़िफ़ बि अव्हांखे ॾियूं पिया। अहम मामलो आहे नाज़रीन, जे बाबति अपडेट न्यूज़ अव्हांखे ॾेई रहिया आहियूं। जामशोर मां सिंध यूनिवर्सिटी जी इंटरनेशनल हॉस्टल ते छापे दौरान 2 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो। मुबैना तौर ते जामशोर पुलिस हॉस्टल ते कार्रवाई खां लातालुकी ज़ाहिर करे छॾी आहे ऐं यूनिवर्सिटी इंतज़ामिया जेका आहे उहा बि ख़ामोश बणियल आहे। शागिर्दनि जे वारिसनि जो चवणु आहे त पुलिस 2 शागिर्द आहिनि, इरफान जतोई ऐं सफ़ीउल्लाह खे खंभे वई हुई, जिन जी गिरफ़्तारी अञा ताईं ज़ाहिर न पई कई वञे ऐं यूनिवर्सिटी इंतज़ामिया ऐं पुलिस बि कुझु बि ॿुधाइण खां तैयार न आहे। सख़्तु परेशान आहियूं। इन ई मामले ते वधीक तफ़सील वठूं था। जामशोर मां टाइम न्यूज़ जो रिपोर्टर ज़ुहैब सोलंकी असां सां टेलीफोन लाइन ते आहे। ज़ुहैब, ही छा मामलो आहे, अव्हां वटि छा तफ़सील आहिनि? ॾिसो, ही गुज़िरियल ॾींहुं हैदराबाद ऐं जामशोर जी पुलिस गॾियल कार्रवाई कंदे सिंध यूनिवर्सिटी जे इंटरनेशनल हॉस्टल सां हिकु कमरे ते छापो हणी 2 शागिर्दनि खे खंभे गिरफ़्तार करे गुम करे छॾियो हो। तंहिंखां पोइ अॼु 24 कलाक गुज़रण बावजूदि उन्हनि शागिर्दनि जो पतो न आहे पइजी सघियो। जंहिंखां पोइ जेके शागिर्दनि जा वारिस आहिनि उहे शदीद परेशान आहिनि, हितां हुतां जा चकर लॻाए रहिया आहिनि। पुलिस बि जेको आहे सो खेनि जेको आहे सो को बि ताउन न पई करे ऐं इंतज़ामिया बि जेका आहे सो खेनि ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हे का। इन हवाले सां असांजी प्रोस जेको आहे सो रियाज़ मरी साहब ॻाल्हि ॿोल थी, हुनखां जंहिं महिल मौक़ो वठण जी कोशिशि कई थी त हुन चयो त यार जेको वाइस चांसलर आहे उन पारां जेको आहे सो मूंखे झलियल आहे, ऐं जेको आहे सो मामले ते को बि मौक़िफ़ नथो ॾेई सघां ऐं इन कार्रवाई जी जेको आहे सो असांखे ख़बर कोन्हे का। इन हवाले सां असांजी पुलिस जामशोर पुलिस सां बि ॻाल्हि ॿोल थी। SSP जामशोर अनवर खेत्रान जो बि इहो चवणो त जेको आहे सो शागिर्दनि जे गिरफ़्तारी बाबति का बि ॼाण कोन्हे का, केरु खणी वियो आहे असां नथा ॿुधाए सघूं। त शागिर्दनि जे जेके वारिस आहिनि उहे शदीद परेशान आहिनि ऐं जेको आहे सो हेॾा होॾा जा चकर काटे रहिया आहिनि, पर अञा ताईं शागिर्दनि जो को बि पतो जेको आहे न आहे पइजी सघियो। जेके ज़रिया आहिनि ॿुधाए रहिया आहिनि त जेको आहे सो शागिर्दनि जो हिकु माण्हू सां कंहिं माण्हू सां जेको सदन वास्तो हुयो, जंहिंजे करे कॉल ट्रेसिंग जे करे जेको आहे सो हिननि शागिर्दनि खे जेको आहे सो गिरफ़्तार कयो वियो आहे। इन हॉस्टल जा जेके ॿिया शागिर्द आहिनि ज़ुहैब, इंटरनेशनल हॉस्टल जा, उन्हनि जो को मौक़िफ़ साम्हूं आयो आहे, उन्हनि पारां कुझु ॿुधायो वियो आहे वाक़े बाबति? ॾिसो, हिन हवाले सां असांजी शागिर्दनि सां ॻाल्हि ॿोल थी। हुननि चवणो त गुज़िरियल राति 7 खां 8 पुलिस मोबाइलूं जेके सो हॉस्टल ते पहुचियूं ऐं अचानक जेको आहे सो इंटरनेशनल हॉस्टल में घिरी जेको आहे सो 2 शागिर्दनि खे जेको आहे सो गिरफ़्तार करे उन्हनि जे मुंहं ते पटियूं ॿधी ऐं खेनि जेको आहे सो गिरफ़्तार कयो आहे। जेको आहे अञा ताईं का बि ख़बर न आहे पइजी सघी। ठीकु आहे ज़ुहैब, अव्हां टेलीफोन लाइन ते ई मौजूदु रहो। इन मामले ते वधीक ॻाल्हि ॿोल कयूं था। मुबैना तौर गिरफ़्तार जेको शागिर्द आहे नाज़रीन इरफान जतोई, उन जो भाउ राशिद जतोई बि हिन वक़्तु असां सां टेलीफोन लाइन ते आहिनि। राशिद, थोरो अपडेट कजो, अव्हांखे इन वाक़े बाबति कीअं ख़बर पई त पुलिस अव्हांजे भाउ खे खंभे वई आहे? जी अदा, जीअं त अदा उते हॉस्टल ते मौजूदु इरफान जतोई जा जेके दोस्त हुया उते, असांखे उन्हनि खां ई ख़बर पई। उन्हनि कॉल करे ॿुधायो जीअं त असांजो भाउ हिकु स्टूडेंट आहे, इम्प्रूवर जा पेपर ॾियण लाइ वियो हुयो यूनिवर्सिटी, त 10 फेबरवरी जी शाम जो उनखे खंभे गुम कयो वियो आहे। अच्छा, इंटरनेशनल जेका हॉस्टल आहे सिंध यूनिवर्सिटी जी, उन में त परॾेही जेके शागिर्द आहिनि उन्हनि खे कमरा अलॉट कया वेंदा आहिनि, रूम्स ॾिना वेंदा आहिनि। अव्हांजो भाउ उते छा पियो करे, छा उनखे उते कमरो ॾिनो वियो? जी अदा, असल में हुनजा दोस्त उते रहंदा, हुनजी अलॉटमेंट आहे, उन्हनि सां गॾु दोस्तनि सां गॾु रहियल हुयो। अव्हां यूनिवर्सिटी इंतज़ामिया सां राब्तो कयो आहे राशिद? असांजो यूनिवर्सिटी इंतज़ामिया सां राब्तो कोन थी सघियो आहे, बाक़ी SSP जामशोर खां राब्तो थियो आहे। उन्हनि इन मामले खां लातालुकी ज़ाहिर कई आहे। SSP पारां मामले खां लातालुकी ज़ाहिर कई पियो वञे। यूनिवर्सिटी इंतज़ामिया बि ख़ामोश आहे। जेके इरफान जा ॿिया दोस्त आहिनि उन्हनि तव्हांखे छा ॿुधायो आहे, कंहिंसां इरफान जो राब्तो हुयो या वास्तो हो? ज़रिए जो इहो चवणु आहे त कॉल ट्रेस करे इरफान ऐं ॿिए सफ़ीउल्लाह खे खंभे वियो आहे। वधीक कहिड़ा तफ़सील ॾिना अव्हांखे इरफान जे दोस्तनि? उन्हनि जे दोस्तनि इहा ई तफ़सील ॾिनी आहे त हिकिड़ो ॿियो टियों बि छोकिरो आहे, उनजो नालो ख़बर न पइजी सघियो आहे, उनखे बि खंभियो वियो आहे। ऐं सफ़ीउल्लाह ऐं इरफान जतोई खे असां पटिशन हींअर कराई आहे जामशोर में, ऐं असांजी आला अख़्तियारनि खां गुज़ारिश आहे त असांजे नौजवान खे जल्द अज़ जल्द बाज़ियाब करायो वञे। अच्छा, मामिलो कुझु ख़बर पइजी सघी आहे त मामिलो छा आहे जंहिं तां इहा कार्रवाई अमल में आंदी वई आहे?
दादा हिन महिल ताईं कोई बि मामिलो ज़ाहिर न थियो आहे, न ई छोकिरा ज़ाहिर कया विया आहिनि। ऐं वधीक असां SSP हैदराबाद खां उन खां बि गुज़ारिश कंदासीं त जल्द अज़ जल्द छोकिरनि खे आज़ादु कयो वञे। ऐं पिटिशन मां किथे दाख़िल कई आहे? जामशोर में पटिशन दाख़िल कराई आहे। ठीक है, राशिद जतोई महिरबानी अवांजी टाइम न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल करण जे लाइ। इरफान जतोई जेको मुबैना तौर ते पुलिस पारां पुलिस हथां खंभिजी वियो आहे, उन सां गॾु सफ़ीउल्लाह खे बि पुलिस खंभे खणी वई आहे। उन्हनि जा ॿिया जेके दोस्त आहिनि उते इंटरनेशनल हॉस्टल में मौजूदु यूनिवर्सिटी जा, उन्हनि पारां इरफान जतोई जे भाउ राशिद जतोई वारनि खे इहो इतलाह ॾिनो वियो त इरफान जतोई ऐं सफ़ीउल्लाह खे पुलिस खंभे वई आहे। इन मामले ते ॻाल्हि ॿोल थी असांजी इरफान जतोई जे भाउ राशिद जतोई सां, जंहिं ॿुधायो त हॉस्टल में तरसियल ॿिया जेके दोस्त आहिनि इरफान जतोई जा, उन्हनि पारां अहिड़ा इतलाह ॾिना विया त पुलिस जेका आहे उन पारां कार्रवाई कई वई आहे। पुलिस इरफान जतोई ऐं सफ़ीउल्लाह खे खंभे वई आहे। राशिद जतोई जो चवणो त SSP जामशोरो सां उन्हनि जी ॻाल्हि ॿोल थी आहे, पर SSP इन मामले खां लातालुकीअ जो इज़हार कयो आहे। यूनिवर्सिटी इंतिज़ामिया बि खेनि कुझु न ॿुधायो आहे ऐं जेके वारिस आहिनि इरफान जतोई जा, उन्हनि पारां अदालत में अहिड़ी पिटिशन भी दाख़िल कराई वई आहे गुमशुदगी के हवाले से। असां कोशिश कई तो यूनिवर्सिटी इंतजामिया का मौक़िफ़ वठूं ऐं जामशोरो पुलिस का भी इन मामले में मौक़िफ़ वठी सकूं, पर असो राब्तो जो वो न थी सकियो आहे। SSP भी टाइम न्यूज़ की फ़ोन जेका है वह अटेंड न कई है। कोशिश कयूं पिया त सिंध यूनिवर्सिटी के वाइस चांसलर से भी राब्तो थे, पर उन भी टाइम न्यूज़ की कॉल अटेंड न कई है। ज़ुहैब जो है सोलंकी टाइम न्यूज़ जो रिपोर्टर, वो भी असां टेलीफोन लाइन ते ही है। ज़ुहैब, यूनिवर्सिटी जा ॿ शागिर्द जेके आहिनि हिकु भेरो ॿीहर उहे खंभिजी विया आहिनि, उन्हनि पारां उन्हनि बाबति पुलिस कुझु बि न पई ॿुधाए। इरफान जतोई जे भाउ जो इहो चवणु आहे त हॉस्टल में जेके ॿिया दोस्त तरसियल आहिनि उन जा, उन्हनि पारां अहिड़ो इतलाह ॾिनो वियो। अव्हांजी का ॻाल्हि ॿोल थी आहे इंटरनेशनल हॉस्टल में जेके इरफान जतोई ऐं सफ़ीउल्लाह जा दोस्त आहिनि उन्हनि सां? जी बेटा, हिननि सां असांजी ॻाल्हि ॿोल थी। हुनजो चवणु हो त बसि अचानक जेको आहे सो पुलिस जे अटाला हॉस्टल ते पहुता ऐं उन खां पोइ जेको आहे सो ॻोल्हे हिननि ॿिनि शागिर्दनि खे जेको आहे सो खंभे गुम कयो आहे। सम्झ में ॻाल्हि नथी अचे त जेको आहे सो कहिड़ा कारण आहिनि जेके शागिर्दनि खे जेको आहे सो गुम कयो वियो आहे। ऐं हिन ई वक़्तु हिकिड़ी ॿी हिन में हिकिड़ी अपडेट असां वटि आई आहे त जेके इरफान जतोई जा जेके वारिस आहिनि उहे मुख़्तलिफ़ थाणनि ते ज़िलनि जी पुलिस वटि शागिर्द खे ॻोल्हा करण बाद जेको आहे हिन वक़्तु सेशन कोर्ट जामशोरो की अदालत में पहुता है, जिते वो शागिर्द की गुमशुदगी खिलाफ जेका है पिटिशन दाखिल कराए रहा है। जी ज़ुहैब, इंटरनेशनल हॉस्टल जेका है, जॾहिं राशिद जतोई खां पुछो त इंटरनेशनल हॉस्टल में त जेके शागिर्द आहिनि उन्हनि परॾेही शागिर्दनि खे कमरा मिलंदा आहिनि, रूम्स अलॉट थींदा आहिनि। इरफान जतोई खे उते कमरो कीअं मिलियो? त हुनजो चवणो त उते इरफान जतोई जा कुछ दोस्त तरसियल हुआ जिन वटि हू उते वियल हो। हाणे पुलिस पारां उते जिन खे रूम अलॉट कयो वियो, जिते कार्रवाई कई वई, उन्हनि मां कंहिंखे बि गिरफ़्तार न कयो वियो आहे, पर ॿिनि शागिर्द जेके उते मौजूदु हुआ उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो। कुझु मामले जी ख़बर पइजी सघी आहे अव्हांखे त छा मामिलो आहे? ॾिसो मेहताब, ही जेको मामिलो आहे हिन में असांजी जेकी पुलिस ज़रियनि वटां असांखे ॼाण मिली आहे त जेके शागिर्द आहिनि मुबैना तौर जेको आहे सो कुझु में मुलविस आहिनि, उन खां पोइ उन्हनि पनाह तौर जेको आहे सो हिते जेको आहे सो हॉस्टल में तरसियल हुया। ऐं असां जेकी प्रोज सां जेकी प्रोज हॉस्टल ज़रिए सां जेकी असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे, हुननि जो बि इहो चवणो त जेके शागिर्द आहिनि इन्हनि जी अलॉटमेंट असां वटि हॉस्टल ते अलॉटमेंट इन्हनि जी कोन हुई ऐं हीअ जेको आहे सो गैर क़ानूनी तौर हिते तरसियल हुया। पोइ आया हू गेट खां जेको आहे सो दाख़िल थिया आहिनि, या जेको हॉस्टल जो जेके भितूं आहिनि उहे टपी जेको आहे सो हिते दाख़िल थिया आहिनि। इहो पिणु हिकिड़ो सवालिया निशान आहे त हेॾो सारो तइलीमी इदारो आहे ऐं जिते जेको आहे सो मुल्क मां पूरे मुल्क मां पूरे दुनिया में जेके शागिर्द हिते अचनि था, तालीम कराइण अचनि था, ऐं कोई गैर मुतलिक़ माण्हू जेको आहे सो भित क्रॉस करे जेको आहे सो दाख़िल थिए थो ऐं यूनिवर्सिटी इंतिज़ामिया खे इन जी का ख़बर ई कोन्हे का त हीउ जेको मामिलो आहे सो सवालिया निशान बणिजी वियो आहे। जी ठीक है, ज़ुहैब सोलंकी अवांजी बड़ी मेहरबानी है। राशिद जतोई अवांजी बड़ी मेहरबानी। कोशिश कयूं पिया नाज़रीन त इन मामले ते असां सिंध यूनिवर्सिटी वाइस चांसलर सिद्दीक़ कल्होड़ो साहब सां भी राब्तो थी सके, पर सिद्दीक़ कल्होड़ो वाइस चांसलर सिंध यूनिवर्सिटी टाइम न्यूज़ की फ़ोन अटेंड न कई है। इंटरनेशनल हॉस्टल जो जो प्रोवोस्ट है रियाज़, उन सां भी राब्तो करण की कोशिश कई, उन भी टाइम न्यूज़ की कॉल अटेंड न कई। SSP जामशोरो सां भी टाइम न्यूज़ पारां राब्तो करण की कोशिश कई वई, पर उन भी कॉल अटेंड न कई है। अहम मामलो है सिंध यूनिवर्सिटी में पढ़ंदड़ ॿ शागिर्द पुलिस पारां खंभिया विया आहिनि। गुज़िरियल ॾींहुं पुलिस पारां इहा राति जो कार्रवाई कई वई आहे। पुलिस जा वॾा अटाला सिंध यूनिवर्सिटी जी इंटरनेशनल हॉस्टल में पहुता, उन्हनि पारां कार्रवाई कई वई ऐं इरफान जतोई ऐं सफ़ीउल्लाह खे खंभे गुम कयो वियो आहे। ॿिन्ही शागिर्दनि जे वारिसनि पारां जामशोरो जी अदालत में अहिड़ी पिटिशन भी दाख़िल कई वई आहे। मामलो इहो आहे त इंटरनेशनल हॉस्टल जेका आहे सिंध यूनिवर्सिटी जी,
उन में लोकल शागिर्दनि खे कमरा अलॉट थींदा ई न आहिनि। इंटरनेशनल हॉस्टल में रुगो परॾेही शागिर्दनि खे कमरा मिलंदा आहिनि ऐं परॾेही शागिर्दनि ख़िलाफ़ जिते ही इरफान जतोई ऐं सफ़ीउल्लाह तरसियल हुआ जिन खे उहे कमरा अलॉट थियल हुआ उन्हनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न कई वई आहे, पर उते मौजूदु इरफान जतोई ऐं सफ़ीउल्लाह खे पुलिस खंभे वई आहे।